सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी जे आइकन ते क्लिक कयो त जीअं तव्हांखे हर नई वीडियो जी अपडेट मिलंदी रहेगी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो होस्ट रियाज़ सर। अॼु तव्हांखे आऊं सेखारींदुसि कार्टून डिज़ाइन ठाहिणु, यानी विक्टर आर्ट ठाहिणु कीअं ठाहिजे विक्टर आर्ट। त असां शुरू कंदासीं वीडियो खां पहिरीं शुरू करण खां पहिरीं दोस्तों तव्हांखे अर्ज़ु आहे त अञा ताईं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न कयो त पहिरीं सब्सक्राइब बटन क्लिक कयो ऐं हुन सां गॾु घंटी जे आइकन ज़रूरु क्लिक कयो जीअं तव्हांखे हर नए वीडियो जी अपडेट मिलंदी रहे। ऐं हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा त जीअं मूंखे ख़बर पए तव्हां वीडियो मुंहिंजी पसंदि था कयो ऐं मां हिन खां वधीक सुठा सुठा वीडियो ठाहे सघां। त दोस्तों हाणे शुरू था कयूं विक्टर आर्ट ठाहिणु। डिज़ाइन ऐप आहे, इन ते मां कमु कंदो आहियां, विक्टर आर्ट ऐं कार्टून आर्ट डिज़ाइन ठाहींदो आहियां। अगर तव्हां हीअ वीडियो फुल ॾिसंदा त तव्हांखे ज़रूरु सम्झ में अची वेंदो ऐं तव्हां सिखी वठंदा कार्टून विक्टर आर्ट ठाहिणु। ऐं हीअ ऐप तव्हां वटि न आहे त हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन मां हिन जो लिंक तव्हांखे मिली वेंदो, तव्हां हुतां डाउनलोड करे सघंदव। त शुरू था कयूं अॼु जी वीडियो खे। हिन खे ओपन कंदासीं। ओपन करण खां पोइ असां इमेज ते क्लिक कंदासीं। असांजी जेका बि विक्टर आर्ट या कार्टून ठाहिणो आहे त उहा असां खणींदासीं। का पिक्चर खणो, असां पिक्चर खणंदासीं। वरी इमेज ते क्लिक कयो, वरी जो निशान आयो कहिड़ो क्लिक कयो। हाणे विच में जो ऑप्शन ॾिसी रहियो लायर जो, हीअ प्लस जो निशान आहे, क्लिक कंदा। तव्हां इहो गुज़ारिश आहे त वीडियो हिते खे छॾे ॾियो। जीअं खाना ठहियल आहिनि लायर जा, अलॻि अलॻि तव्हां ठाहे बि सघो था। डिलीट करे सघो था तव्हां, डिलीट क्लियर हाइड करे सघो था। त ईअं तव्हां अलॻि अलॻि लायर ठाहियो, अलॻि अलॻि अॻे नोज़ ठाहिणो आहे, कन ठाहिणो आहे, या हेड ठाहिणु, मथो ठाहिणो आहे, वार ठाहिणा आहिनि, या ॾाढिया वार ठाहिणा, कपिड़नि जो कलर ठाहिणो आहे। अलॻि अलॻि लायर कमु कयो त तव्हांखे कमु सलाई ते का बि मिसाल का ग़लति थी हुजे त हुनखे आसानी सां ठाहे सघो था। मिसाल हिकिड़े में तव्हां कमु कयो, तव्हां ग़लति कमु थियो त हिकिड़ी लायर में तव्हां हूंदव त तव्हां कुझु कोन करे सघंदव, तव्हांजी महिनत राइ कान वेंदी। ठीकु आहे दोस्तों, त अॼु जी वीडियो खे शुरू था कयूं। वीडियो लाइ आख़िर ताईं ॾिसो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। मां हिनखे फास्ट फॉरवर्ड कंदुसि।
हाँ दोस्तों, जो विक्टर आहे यानी कार्टून इफेक्ट है डिज़ाइन है वो अठाई तैयार थी वही है। हाँ अस एक्सपोर्ट कंदासीं यानी सेव कंदासीं। एक्सपोर्ट ते क्लिक कयो ऐं सेव जो ऑप्शन ते क्लिक कयो तो ये असांजो जेको आहे विक्टर आर्ट सेव थी वियो आहे। हाणे असां हिनखे खणी ईंदासीं पिक्सल ऐप ते। हीअ बि तव्हां वटि ऐप हूंदी, जे न हुजे त हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में मां लिंक ॾेई छॾींदुसि, तव्हां हुतां डाउनलोड कंदा त हिनखे ओपन कंदासीं। चोथों ऑप्शन ॾिसी रहियो हिते क्लिक कंदा, साइज़ में वञी हिते तव्हां 1000 बाय 1000 साइज़ ॾींदा। ठीकु आहे दोस्तों, 1000 बाय 1000 छो जो इहा जेकी साइज़ आहे यूट्यूब जी प्रोफाइल ऐं फेसबुक जी प्रोफाइल जेको बि सोशल मीडिया प्रोफाइल आहे उन ते फिट बीहंदी। हीअ साइज़ बिल्कुलु फिट बीहंदी। उहो कंदासीं ऐं वरी ट्रांसपेरेंट ते क्लिक कंदासीं। ठीकु आहे, ऐं हिन टिक्स खे डिलीट कंदासीं। हाणे असां पंहिंजी पिक्चर आणींदासीं। इंपोर्ट ते क्लिक कयो, इंपोर्ट ते क्लिक कयो। हाणे असांजी पिक्चर जेकी आहे अची वई आहे। ठीकु आहे दोस्तों, थोरो हिनखे वॾो कंदासीं। साइज़ इहा थोरो सही 3 साइज़ सही आहे। वरी तव्हां रेलिवेंट पोजीशन वञो त हिन ते क्लिक कयो। ठीकु आहे, हिते विच ते अची वई। हाणे तव्हांजे बैकग्राउंड ख़तमु कंदासीं। लिखियलु आहे इरेज कलर, हिन क्लिक कयो ऐं हिनखे इनेबल कयो। असांजो कलर पोइम अछो कलर ख़तमु थी चुको आहे। पोइ असां हिनखे स्ट्रोक यानी लाइन ॾींदासीं अच्छी, थोरो हिनखे साइज़ वधायूं। लाइन बची वई आहे। ऐं असां हिते टेक्स्ट लिखंदासीं जेको वॾो नालो आहे वकार सोलंकी भाउ आहे, वकार क्रिएशन सां वकार। ऐं फ़ॉन्ट हाणे असां कलर चेंज कंदासीं, फ़ॉन्ट जो ब्लैक कलर ॾींदासीं। ऐं वरी फ़ॉन्ट बि चेंज कंदासीं। ठीकु आहे दोस्तों, माई फ़ॉन्ट वञो, फ़ॉन्ट क्लिक कयो थी थोरो वॾी पीस लिखंदासीं त कीअं सुठो लॻे। कार सही कंदासीं, ठही चुको आहे। थोरो साइज़ घटि कंदासीं ऐं हिनखे बैकग्राउंड कलर ॾींदासीं अछो। हीअ लिखियलु आहे टी ऑप्शन आहे बैकग्राउंड, हिनखे इनेबल कयो और अछो कलर जो साइज़ वधाईंदासीं। साइज़ वेस ताईं खणी ईंदासीं। ठीकु आहे, सॉरी थोरो हिनखे एडजस्ट कंदासीं, हिनखे थोरो घटि कंदासीं। हेठि थोरो हिनखे ठीक थी चुको है। ओके थी वियो। हाणे हिनखे वरी ॿियो टिक्स ॾींदासीं क्रिएशन। क्रिएशन जी आर न कटे छॾींदासीं, छो त आर उते मौजूदु थोरो स्पेस ॾींदासीं। हिनखे विच खे खणी अचो हिते, हिन जो कलर असां रेड कलर कंदासीं। थोरो साइज़ वधी वेंदो आहे। हिन जो फ़ॉन्ट असां चेंज कंदासीं। फ़ॉन्ट चेंज कंदासीं तव्हां। हीअ फ़ॉन्ट सही आहे, थोरो बोल्ड कंदासीं, थोरो हिनखे मथे कंदासीं, हलाईंदासीं अॻिते। 3D लुक वञंदासीं, 3D लुक ॾींदासीं। थोरो हिन साइज़ घटि कयूं। हिनखे बि थोरो सो हीअ लोगो तयारु थी चुको आहे। हाणे तव्हां हिनखे किथे बि हणी सघो था। प्रोफाइल यूट्यूब जी प्रोफाइल माण्हू या फेसबुक प्रोफाइल माण्हू या त पंहिंजे वीडियो माण्हू जीअं तव्हां व्हाट्सएप स्टेटस ठाहींदा आहियो हुन में हणी सघो था। त दोस्तों अॼु जी वीडियो कीअं लॻी ऐं लाइक ज़रूरु कजो ऐं कमेंट ज़रूरु ॾिजो ऐं मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।